सिंध में छा पिया कनि, असांजा शहर असांखा कसीन पिया, माण्हूअ खे माण्हूअ सां विढ़ाइनि पिया। कंबर जा माण्हू शहजाद कोट सां विढ़नि, कोटड़ी जा माण्हू सेवण सां विढ़नि, हैदराबाद जा माण्हू टंडे महमद खान सां विढ़नि। सिंध खे हिकिड़े क़बाइली जागीरदारी निज़ाम में हिकिड़ो वॾेरनि ऐं उन्हनि जे छाड़तनि ऐं एजेंटनि जी खुराक बनायो छॾायो पियो वञे। ही चाहिनि था त जीअं अफ़गानिस्तान खे वार लॉर्ड्स जे हवाले कयो वियो, क़बाइली सरदारनि जे हवाले कयो वियो, ही गुलबदीन हिकमत यार जा माण्हू आहिनि, ही अहमद शाह मसूद जा माण्हू आहिनि, ही दोस्तम जा माण्हू आहिनि, तीअं सिंध खे ॿुधाइजे त ही सिंध पागारनि जा माण्हू आहिनि, ही जतोरिन जा माण्हू आहिनि, ही शिराज़नि जा माण्हू आहिनि ऐं ही MQM जा माण्हू आहिनि। असीं लानत था विझूं हुकुमराननि जे हिन मंसूबे ते, असीं कंहिं ॿुधायूं था त असीं संदनि साज़िशुनि खे सम्झूं था। मुंहिंजो सवाल आहे सिंध जे हुननि भाउरनि खां जेके MQM जा दलाल ऐं एजेंट बणिजी कमु था कनि। सिंध विकण में पई, तव्हांजे माउ जे मथे तां चादर लाथी पई वञे ऐं तव्हीं दलालो MQM जा गुण पिया ॻायो। लानत आहे हिन सियासत ते। तव्हांजे पेरनि हेठां ज़मीन खिसकंदी वञे ऐं सुभाणे वरी हुकूमत में अचण लाइ जेकॾहिं किन ॿियनि गद्दारनि वरी वञी 90 जा दरवाज़ा खड़काया ऐं वरी 88 जीअं वरी वञी MQM सां को इतिहाद कयो त सिंध जा माण्हू उन्हनि जे ख़िलाफ़ उथी खड़ा थींदा। सिंध खे तव्हां जरगनि जे हवाले पिया कयो। चवनि था नेक माण्हू फ़ैसिला कंदा। नेक माण्हू लाहौर में कोन्हनि, नेक माण्हू चङा राज जा सुठा पढ़ियल लिखियल फज़ीलत वारा वॾनि ॾाढ़नि वारा बारिश बुज़ुर्ग माण्हू लाहौर में कोन्हनि, रावलपिंडी में कोन्हनि, फैसलाबाद में कोन्हनि, गुलबर्ग ऐं मॉडल टाउन में कोन्हनि, कराची जे क्लिफ्टन ऐं डिफेंस ते कोन्हनि। नेक माण्हू फ़क़ति जेकबाबाद, शिकारपुर, दादू ऐं लाड़काने में जेके फ़ैसिला कंदा। हुननि इलाइक़नि जा नेक माण्हू केॾां विया? असांखे सच ॾेखारण लाइ चर भेटाई थी वञे। टांडनि ते हलो सिंध जा माण्हू ऐं साबित कयो तव्हीं सचा आहियो, खड़ा आहियो या कोन आहियो। अचो जनरल मुशर्रफ, अरबाब रहीम, शौकत अज़ीज़, अच त तोखां चर भेटायूं, अच तोखे टांडनि ते हलायूं, तोखां पुछूं त ॿुधाए सिंध जो पुटु सम्झी घणा किरोड़ खाधा अथव, घणनि अरबनि में सिंध जूं लॼूं ऐं सिंध जी ज़मीन विकिणनि थो। अचो चर भेटाए लाकत जतोई, अच अरबाब रहीम, अच सिंध जा दलाल, तूं अची चर भेटाए। ज़ुल्म जी इंतहा आहे सॼे पाकिस्तान में, सॼी हिन रीजन में, सॼी साउथ एशिया में असांखां वधीक सिंधियुनि खां वधीक बैनुल अक़वामियत जो क़ाइल केरु आहे? दोस्त ॻाल्हि कई कहिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे, कहिड़ो सूबो आहे, कहिड़ो इलाइक़ो आहे, जीअं विच मां हिन जलसे गाह में लीक कढो त जेतिरियूं अधु औरतूं आहिनि ओतिरा अधु मर्द आहिनि। कहिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे, कहिड़ो सूबो आहे? फ़क़ति सिंध आहे जंहिंजे कंहिं ॻोठ ऐं कंहिं शहर में शिया सुन्नी तहत कंहिंजो खून नाहे वहायो वियो, जिते का बि सिपाही साहबा सिपाही मोहम्मद न आहे, जिते कंहिं बि मज़लूम क्रिश्चियननि ते, मज़लूम हिंदुनि ते ऐं मज़लूम सिखनि ते हमला न आहिनि कया। फ़क़ति सिंध आहे जंहिं पंहिंजनि अभरनि हालनि जे बावजूद औरतुनि खे नाज़िम चूंडियो आहे। फ़क़ति सिंध आहे जंहिं आबादी जे तनासिब जे लिहाज़ खां सभ खां वधीक औरतूं सिधी तरह असेंबली ते चूंडियूं आहिनि। सभ खां वधीक सिंध आहे जिते हिन जलसे गाह में बि हींअर 33 सैकड़ो खां वधीक माइनॉरिटी सां, हिंदू बिरादरी सां, अक़लियत जेके चवणु क़बूल न आहे, उन्हनि सिंधी हिंदुनि जा नुमाइंदा 33 सैकड़ो हिन जलसे गाह में मौजूद आहिनि। सेक्युलरिज्म जा वारिस असीं, सूफीज़म जा वारिस असीं, बराबरी जा वारिस असीं, जेंडर बैलेंस जा वारिस असीं, ॿारनि जे नुमाइंदगी जा वारिस असीं, ऐं तव्हां असांखे दीवार सां लॻाए छॾियो आहे। जंहिं बि पाकिस्तान जे माण्हूअ ते को बि वार थियो आहे असीं त हुन सां गॾु आहियूं। साफ़िनी तहरीक हुजे असीं तव्हां सां गॾु हुआसीं। सिंध ठहियो जेकॾहिं मौसिल, फलोजा ऐं बगदाद में बि कंहिं माण्हूअ ते वार थियो आहे त सिंधी क़ौम हुननि सां गॾु थी बीठी आहे। जंहिं वक़्तु बि कंहिंजो तौक टुटो, मूं ईअं सम्झो
ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। जे महकूमीअ मां को बि छुटो मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। कंहिं हंध बि मुंहिंजे कातिल जा जे हथ लुॾिया भल मूंखे ॾे केॾो बि घुटो मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। ऐं अॼु जॾहिं फिशर फोक फोरम जे माण्हुनि खे हैदराबाद में दहशत ऐं तशद्दुद जो निशानो थो बनायो वञे, साण मिलण लाइ लाकअप ते पहिरियों माण्हू रसूल बख्श पली जो थो पहुचे, ॿियो केरु कोन थो पहुचे। ऐं अॼु जॾहिं आसमा जहांगीर जे पुठनि तां कपड़ा फाड़े पाकिस्तान में जमहूरियत ऐं इंसानी हक़नि जो जनाज़ो कढियो थो वञे, तॾहिं हुन जे लाइ बुख हड़ताली कैंप ते अवामी तहरीक जी क़यादत थी वे। सवेल बलोच भाउ चयो असांजो साथ ॾियो। जॾहिं बलोचिस्तान में सुई ते वार थो थिए त हड़ताल जो सॾु सिंध थी ॾे। आसमा जहांगीर ते हड़तालूं असीं था कयूं ऐं मोट में असांखे छा थो मिले? आउं सभिनी दोस्तनि खां पुछां थो वोट में असांखे छा थो मिले? ही भिट छा आहे? हिन भिट शाह ते जॾहिं लॉन्ग मार्च जो काफ़िलो कराची ॾांहुं पे वियो, हिन भिट शाह जे रस्ते ते जॾहिं पुलिस लाठी चार्ज कई हुई, असांजे न्याणियुनि जूं रवा ऐं पोतियूं फाड़ियूं वयूं, तॾहिं तव्हीं सभु किथे हो? ॿुधायो सराइकी भाउरो, बलोच भाउरो, पंजाबी दोस्तो ऐं एनजीओ जा दोस्तो ऐं सिविल सोसाइटी जा नुमाइंदो ऐं ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जा नुमाइंदो, जॾहिं सिंधियाणी तहरीक जे औरतुनि खे लठियुनि सां चिचड़ो पियो, तॾहिं तव्हीं किथे हो? जॾहिं हसन मुस्तफा लिखियो हो ही किराड़ जी कंधी, ही किराड़ जी कंधी ॼण फरात जी नदी, ही किराड़ जी कंधी ॼण फरात जी नदी, फौज हू यजीद जी मारवियूं मलीर जूं करबला जी सिंध में नई कथा लिखन पयूं। पंध पब जो परे ऐं पियो जबल बरे, ॿारड़ा उञारड़ा ऐं पत्थरनि जूं बारिशूं ऐं मथां शिमिर पुलिस जे लठियुनि जूं बारिशूं। पर असीर काफ़िलो पंहिंजे राह ते रमिल, पर फ़क़ीर काफ़िलो पंहिंजे ॻाल्हि ते ॼमिल। असीं तव्हां सां गॾु आहियूं, तव्हीं बि असां सां गॾु हुजो, तव्हीं बि असांजो साथ ॾियो। छो नथा फैसलाबाद, मुल्तान, बहावलपुर, पंजगौर, खुजदार, कोयटा ऐं ज़ोब में छो नथा जुलूस कढो त कालाबाग डैम रद्द कयो वञे, थल कैनाल ते कम बंदि कयो वञे, एनएफसी में सिंध खे हिसो ॾिनो वञे, सिंध जा शहर विरहाइण बंदि कया वञनि। छो नथा तव्हीं अॻियां अचो? अकबर बुगटी साहब, असांखे तुंहिंजे लाइ लख इज़तूं। तू रोज़ तो बयान नी त सिंधियुनि मां कुझु कोन थींदो। सिंधी 1000 सालनि खां विढ़नि पिया ऐं किरोड़ वठी हथियार फिटा करे गद्दारी करे पंहिंजे क़ौम जे कुख में छो नथा आहिनि? असीं साबित कदम आहियूं, असांजो सफ़र 1000 साल आहे। असीं 1000 ज़ुल्फ़कार अली भुट्टो यूएनओ में चयो हो असीं 1000 साल विढ़ंदासीं। सिंध जे हिन प्लेटफॉर्म तां, हिन क़ौमी कॉन्फ्रेंस जे प्लेटफॉर्म तां आउं हुकुमराननि खे ॿुधायां थो त सिंधी क़ौम 1000 न लखे सालनि ताईं तव्हां सां विढ़ंदी ऐं हथियार फिटा न कंदी। तव्हीं ॾिसो तव्हीं किथे आहियो ऐं असीं किथे आहियूं। तव्हां भले बसंत जा मेला मल्हायो, पर आस्ते आस्ते ज़मीन तव्हांजे पेरनि हेठां खिसकंदी वञे। तव्हीं उते न आहियो जिते अॻु हो। असांखे तव्हीं कमज़ोर न सम्झो। असीं तव्हांजे साम्हूं चट्टान बणिजी बीठा आहियूं, कारो टकर थी बीठा आहियूं। असांखे झुकाए बि न सघंदो, असांखे टोड़े बि न सघंदो, असांखे टोड़ण जी कोशिशि कंदो, पाण पुरज़ा पुरज़ा थी नीस्त नाबूद थी वेंदो। पाकिस्तान असांखे प्यारो आहे, पाकिस्तान असांजो वतन आहे, असांखे मुल्क प्यारो आहे, पर असांखे उहो मुल्क प्यारो आहे जेको मुल्क असांजो हुजे। असांखे कंहिं ॿिए मुल्क जो प्यार न हूंदो। पाकिस्तान खे असांजो पाकिस्तान बनायो, पाकिस्तान खे सिंधियुनि बलोचनि सराइकियुनि जो पख्तूननि जो पाकिस्तान बनायो, पाकिस्तान खे बराबरी जो पाकिस्तान बनायो। पाकिस्तान उहो न खपे जंहिंमें माई जिंदो ॻोढ़ा ॻाड़ींदे पंहिंजे पुटनि
सिंधियुनि जे लाशनि ते रोंदी रहे, जंहिंमें मनु भील अञा ताईं लापता हुजे, जंहिंमें डॉक्टर शादिया खे रात जी सियाही में बुरको पाराए इस्लामाबाद जे एयरपोर्ट तां उॾाराए छॾिजे। उहो पाकिस्तान न, असांखे उहो पाकिस्तान खपे जेको सिंधियुनि